सिंध हुकूमत पारां माहौलियाती आलूदगी ख़त्म करण लाइ हिकु अहम इनक़लाबी क़दम खंयो वियो आहे ऐं सूबे में हर क़िस्म जे प्लास्टिक शॉपिंग बैग्स ते मुकमल पाबंदी लागू कई वई आहे। माहौलियात, मौसमियाती तब्दीली ऐं साहिली तरक़ी खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन मुताबिक़ 15 जून 2025 खां हर क़िस्म जे प्लास्टिक शॉपिंग बैग्स जे इस्तेमाल ते पाबंदी हूंदी। इहा पाबंदी गैर ख़राब थींदड़, ऑक्सो ख़राब थींदड़, कारे रंग ऐं रीसाइकिल थियल प्लास्टिक बैग्स ते पिणु लागू थींदी। सूबाई काबीना 15 अप्रैल 2025 ते थियल पंहिंजे इजलास में सिंध जे माहौलियात खाते जी सिफारिश ते मुतफ़क़े तौर ते हिन फ़ैसिले जी मंज़ूरी ॾिनी हुई, जंहिं खां पोइ सिंध हुकूमत सिंध गैर ख़राब थींदड़ प्लास्टिक प्रोडक्ट्स रूल्स 2014 में तरमीम कंदे सभिनी प्लास्टिक शॉपिंग बैग्स ते पाबंदी लॻाई छॾी हुई। इन खां अॻु 2019 में प्लास्टिक जे थेलियुनि जी जुज़वी पाबंदी लागू कई वई हुई, जंहिं जे तहत मख़सूस वज़न ऐं साइज़ जे थेलियुनि जी ख़राब जी इजाज़त हुई, पर हाणे इहा मशरूत इजाज़त बि ख़त्म कई वई आहे। सेक्रेटरी माहौलियात आगा शाहनवाज़ ख़ान जो चवणु आहे त सिंध हुकूमत अवामी मुफ़ाद में हिकु तारीख़ी फ़ैसिलो कयो आहे। असां ईंदड़ नस्लनि खे साफ़, साओ ऐं महफ़ूज़ माहौल ॾियणु चाहियूं था। प्लास्टिक खां हमेशह लाइ निजात हासिल करण जो वक़्तु अची वियो आहे। हिन वाज़े कयो त ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी ऐं का बि रिआयत न ॾिनी वेंदी। माहौलियाती माहिरनि, सिविल सोसाइटी ऐं शहरियुनि हिन फ़ैसिले जी तारीफ़ कई आहे ऐं सिंध हुकूमत जे क़दम खे तारीख़ी करार ॾिनो आहे, जॾहिं त सेक्रेटरी माहौलियात, ज़िले इंतिज़ामिया, सनअतकारनि, वापारियुनि ऐं शहरियुनि खे अपील कई आहे त इहे हिन क़ौमी मुहिम में भरपूर किरदार अदा कनि।